नेब के चेयरमैन जस्टिस रिटायर्ड जावेद इकबाल चयो आहे त अॼुकल्ह नेब ख़िलाफ़ हिक मुनज़िम जारहाणी प्रोपेगंडा कई पई वञे। नेब कारकर्दगी हमेशह ई शानदार रही आहे। असां ते तनक़ीद उहे ई माण्हू कनि था जिन खे आइन ऐं कानून जी ख़बर कोन्हे। नेब चेयरमैन जी सदारत हेठि नेब रावलपिंडी जी कारकर्दगी जो जाइज़ो वठण बाबति इजलास थियो। इजलास में नेब चेयरमैन खे जाली अकाउंट्स ऐं नून लीग अॻवान अहसन इकबाल ख़िलाफ़ रेफरेंस ते ब्रीफिंग ॾिनी वई। नेब चेयरमैन खे ॿुधायो वियो त जाली अकाउंट्स केस में 23 अरब खां वधीक रक़म मिली चुकी आहे। ब्रीफिंग मूजिबि जाली अकाउंट्स केस में अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी समेत 14 जवाबदारनि ख़िलाफ़ रेफरेंस दाख़िल कया विया आहिनि। नेब चेयरमैन जावेद इकबाल इजलास खे ख़िताब कंदे चयो त नेब जी कार्रवाइनि जा बहितरीन नतीजा मिली रहिया आहिनि। करप्शन कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कई वेंदी। नेब चेयरमैन चयो त केतिराई भेरा चई चुको आहियां त मुस्बत तनक़ीद जी आजियां कई वेंदी। सुप्रीम कोर्ट बि इहो नाहे चयो त नेब कानून ड्रेकोनियन आहिनि। हुन चयो त अॼुकल्ह नेब ख़िलाफ़ हिकु मुनज़िम जारहाणी प्रोपेगंडा कई पई वञे। नेब कारकर्दगी हमेशह ई शानदार रही।